सैयद हल्ला से हेडलाइंस तरफ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां अमेरिकी कांग्रेस जी मेंबर इल्हान उमर जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पाक अमेरिका वापार ऐं सीड़पकारी में सहकार वधाइण ते ज़ोर भरींदे चयो आहे त उम्मीद आहे त पाकिस्तान ऐं अमेरिकी अवाम विच में लाॻापा वधीक मज़बूत थींदा। पाकिस्तान अमेरिका सां पंहिंजनि जटादार लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसे थो। तामीरी राब्तनि सां ख़िते में अमन सलामती ऐं तरक़ी खे हथी वठण में मदद मिली सघे थी। अमेरिका पाकिस्तान जो सभ खां वॾो वापारी पार्टनर आहे। वज़ीर आज़म मलारिल कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन धनकड़नि खे बि उजागर कयो ऐं चयो त इस्लामोफोबिया खे मुंहुं ॾियण लाइ आलमी सतह ते गॾियल कोशिशुनि जी ज़रूरत आहे। अमेरिकी कांग्रेस जी मेंबर इल्हान उमर जी अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान सां बनी गाला में मुलाक़ात। श्री मज़ारी जो चवणु आहे त अमेरिकी कांग्रेस मेंबर सां मुलाक़ात दौरान इस्लामोफोबिया ऐं उन सां लाॻापियल मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। इल्हान उमर इस्लामोफोबिया ख़िलाफ़ इमरान ख़ान जी मौक़िफ़ जे वाखाण कई आहे। अमेरिकी कांग्रेस जी मेंबर इल्हान उमर सदर आरिफ अलवी सां बि मुलाक़ात कई। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनावला अमेरिकी कांग्रेस जी मेंबर इल्हान उमर सां मुलाक़ात ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान आरो सवाल रखी छॾिया। चवे थो अमेरिकी उहिदेदार सां मुलाक़ात साज़िश आहे या मुदाख़लत, क़ौम खे जवाब ॾियो। इमरान ख़ान ॿुधाए त इल्हान सां मुलाक़ात में कहिड़ी अमेरिकी साज़िश ते ॻाल्हि थी आहे। जेकॾहिं अव्हां क़ौम खे न ॿुधायो त जांच कराईंदुसि। क़ौम खे सचाई जी ख़बर पवणु घुरिजे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे मिलियल तोहफ़नि जा तफ़सील आम करण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान ख़ान खे तोशाखाने मां मिलियल तोहफ़नि जी ॼाण ॾियण खां रोकण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी अदालत वफ़ाक़ खे 2 हफ़्तनि में जवाब जमा कराइण जी हिदायत करे छॾी। अदालती हुकुम में चयो वियो आहे त जेकॾहिं ॼाण पब्लिक करण ते स्टे ऑर्डर नाहे त एस्टेब्लिशमेंट डिवीज़न ॼाण फ़राहम करे। जेके माण्हू तोहफ़ा पंहिंजनि घरनि ॾांहुं खणी विया आहिनि उन्हनि खां वापसि वरिता वञनि। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह फरीदाबाद वेझो बाहि मुतासिर ॻोठ पेज़ मोहम्मद चांडियो पहुतो। फ़ौतनि जे वारसनि सां ताज़ियत। फ़ौतनि जे वारसनि खे 5-5 लख रुपया ऐं ज़ख़्मियुनि खे 2-2 लख रुपया ॾियण जो ऐलान। फरीदाबाद खे टाउन जो दर्जो ॾियण ऐं ॻोठ खे पको करण जो बि ऐलान। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वाक़े जी जाच लाइ घरू सेक्रेटरी सिंध जी अॻवाणी में जाच टीम जोड़ी आहे जेका वाक़े जी जाच करे रिपोर्ट पेश कंदी। ग़फ़लत साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। बाहि मुतासिरनि खे घर बि ठाराए ॾींदासीं ऐं ॻोठ लाइ वाटर सप्लाई स्कीम पिणु ॾिनी वेंदी। मरी वियल जानवरनि जो मार्केट मुताबिक़ मुआवज़ो ॾिनो वेंदो। फरीदाबाद वेझो बाहि मुतासिर ॻोठ फेज़ मोहम्मद चांडियो में बरसात मुतासिरनि जा अहंज बीड़ा करे छॾिया। बाहि मुतासिर तूफ़ानी बरसात दौरान बि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। बहाली वारो कम त परे जी ॻाल्हि पर मुतासिर ॻोठ में इमदादी कार्रवायूं बि शुरू न थी सघियूं। बाहि जो मलबो बि न हटी सघियो। बाहि में ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जो लाड़काणे जी अस्पताल में इलाज जारी। ज़ख़्मी थियल औरत मौतां जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। बाहि लॻण सबबि 9 मासूम हयातियूं ज़ाया थी वयूं। 5 ॼणा ज़ख़्मी थिया ऐं 80 खां वधीक औरतुनि जा घर सड़ी रख थी विया। बाहि लॻण सबबि सवें ढोर बि सड़ी मरी विया। पेट्रोल ते सब्सिडी जो ख़र्च बर्दाश्त नथा करे सघूं। वज़ीर आज़म खे फ़ैसिलो करणो पवंदो। मई ऐं जून में पेट्रोल सब्सिडी जो 96 अरब रुपयनि जो ख़र्च थियो। ही पाकिस्तान जी सिविलियन हुकूमत हलाइण जे ख़र्च खां ॿीणो आहे जंहिंखे असां जारी नथा रखी सघूं। इमरान ख़ान मईशत लाइ
बारूदी सुरंग पर एटम बम विछायो वियो। डीज़ल ऐं पेट्रोल ते टैक्स न वरिती। पेट्रोल सस्तो करण का मेहरबानी नाहे हूंदी छो त आवाम जा ई पैसा हूंदा आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी मरियम औरंगज़ेब सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त हू हिकु ख़त ॾेखारे रहियो आहे जेको PTI जी नाअहली ऐं बदउनवानी बयानु करे थो। इतलात वारी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त महांगाई जो ख़ात्मो काबीना जी अवलियन तरजीह आहे। वज़ीर आज़म आवाम खे रिलीफ ॾियण ते कमु करे रहियो आहे। गुज़िरियल 4 सालनि खां मुआशी दहशतगर्दी कई वई। स्टॉप ऐं वॉच लिस्ट खे सियासी इंतकाम लाइ इस्तेमालु न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ऐवान सदर में सदर डॉक्टर आरिफ अलवी सां मुलाक़ात। मुल्क जे अहम मामलनि ते गौर विचार चईनी। गवर्नर जी मुक़ररी समेत आइनी मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात 15 खां 17 मिनट जारी रही। DG FIA सनाउल्लाह अब्बासी खे हटायो वियो। पुलिस सर्विस जो ऑफिसर मोहम्मद ताहिर राय नओं DG FIA मुक़रर। वफ़ाक़ी काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। मोहम्मद ताहिर राय IG बलोचिस्तान ऐं एडिशनल IG काउंटर टेररिज़म डिपार्टमेंट पंजाब रही चुको आहे। नाणे मारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जो नालो ECL मां कढण जी मंज़ूरी ॾिनी वई। मिफ्ताह इस्माइल पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि में शिरकत लाइ अॼु राति वॉशिंगटन रवानो थींदो। स्टेट बैंक जो गवर्नर रज़ा बाकिर बि वॉशिंगटन पहुतल। मुल्क कर्जों में डूबा हुआ है, लेकिन हमने इस डूबती हुई नाव को अब किनारे लगाना है। पूरे मुल्क के साथ इन 4.25 सालों में जो कुछ हुआ है वो नाकाबिले यकीन है। पाकिस्तान के अवाम जो हैं वो इस तकलीफ और दुख को आप उनके लिए खुशी, उनकी गमी को खुशी में बदलेंगे। लेकिन ये एक मैजिक वैंड से नहीं होगा। कोई जादू की छड़ी कोई काम नहीं आएगी। असां गुर्बत, बेरोज़गारी ऐं महांगाई जहिड़नि चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। ॾुखियाईनि ख़िलाफ़ जंग में गुज़िरियल हुकूमत नाकाम रही। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना जे पहिरें इजलास खे ख़िताब संदसि चवणु आहे त बलोचिस्तान समेत ॿियनि सूबनि जे मसइलनि ते बि ध्यानु ॾियणो पवंदो। ज़हरीली प्रोपेगेंडा जो हक़ीक़तुनि जी मदद सां जवाबु ॾियणो पवंदो। 3.5 सालनि में जेका करप्शन उरूज ते हुई उनखे ख़तमु करणो आहे। जॾहिं सियासत जो मौक़ो ईंदो त सियासत थींदी, पर फ़िलहाल असांजे इतिहाद जो मक़सदु ज़ाती पसंदि नापसंदि खां मथां थी मुल्क जे 22 करोड़ आवाम जी ख़िदमत करणु आहे। फरीदाबाद भरसा गोड फेज़ मोहन चांडियो में बाहि मुतासिरन वटि उमेरबाब चांडियो पहुती। फ़ौतुनि जे वारसनि सां ताज़ियत। उमेरबाब चांडियो पारां फ़ौतुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10,000 रुपया इमदाद ॾियण जो ऐलान। बाहि मुतासिरन में इमदादी सामान बि विरहायो वियो। उमेरबाब चांडियो जो चवणु आहे त सिंध हुकूमत तहरुक वठे हा त घणो नुक़सान न थिए हा। नुक़सान जी ज़िम्मेवार सरकार आहे। गिफ़्ट जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवा, कचगोड़ ऐं गड़े सां बरसाति, विज किरी पई। घरनि जूं भितूं ऐं वण किरण जे वाक़िअनि में 4 ॼणा फौत। लाड़काणे, नए देरे, कंबर, मेहड़, गाजी खावड़ ऐं लालू राइंग समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गड़े सां बरसाति खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। अक्सर इलाइक़नि में बिजली बंदि, रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो। खैरपुर, पिरियालो, पीर जो ॻोठ, हिंगोरजा, सखर, सालेहपट, शिकारपुर, मदेजी, मुबारकपुर, ॾखण, गौसपुर, मीरपुर बुरड़ो, मिठी, इस्लामकोट, काचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, टंडो रहीम खान, गाजी शाह ऐं हीरथर, जाबलू पट्टी समेत ॿियनि इलाइक़नि में बि बरसाति। लाड़काणे ऐं कोडिजी भरसा बरसाति दौरान भितूं किरण सबबि 2 ॿारड़ा फौत। ॾखण वेझो विज किरण ऐं रतो देरो भरसा वण किरण सबबि 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। मौसमियात खाते पारां आर्टिकल 63A जो मक़सदु पार्टी सां वफ़ादारी खे यकीनी बणाइणु आहे। असांखे आइन खे ॾिसणो आहे त मजमूई तौर ते आहे। 1998 खां इहो आर्टिकल अॼु ताईं सिर्फ़ हिकु केस में आयो आहे। उन जो मतिलबु आहे पार्टी सरबराह उन आर्टिकल खे संजीदा न वरितो। चीफ जस्टिस उमर अता बिंदियाल जा सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63 जी तशरीह लाइ दाख़िल सदारती रेफरेंस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स
चीफ जस्टिस वधीक चयो त जेकॾहिं को बदनियती ते नाहिल थिए थो त उहो ईंदड़ इलेक्शन लाइ बि नाहिल थी वञे थो। केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। वफ़ाक़ी हुकूमत समुंड पार पाकिस्ताननि खे वोट जो हक़ ॾियण वारे कानून ते नज़रसानी जो फ़ैसिलो करे वरितो। नई इतिहादी हुकूमत चूंड सुधारनि ते कमु शुरू करे छॾियो। इतिहादी पार्टियुनि खां तजवीज़ूं तलब। कानून वारी वज़ारत PTI दौर में कयल कानून साज़ी जो बि जाइज़ो वठणु शुरू करे छॾियो। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त गुरबत सबबि सॼी दुनिया में पोलिंग स्टेशन्स क़ाइमु करे वोटिंग नथा कराए सघूं। सफ़ारतखाननि में बि वॾे पैमाने ते ओवरसीज़ जी वोटिंग मुमकिन नाहे। ओवरसीज़ वोटिंग बदिरां पार्लियामेंट में समुंड पार पाकिस्ताननि जूं सीटूं मुख़्तस करण ते गौर कयूं पिया। हुकूमत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन रमीज़ राजा खे फारिग करण जो फ़ैसिलो करे वरितो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नए PCB चेयरमैन लाइ गवर्निंग बोर्ड खे ॿ नाला ॾींदो। रमीज़ राजा जो चवणु आहे त खेसि कमु जारी रखण जो चयो वियो आहे। हाणे गैर यकीनी वारी सूरतहाल ख़तमु थियणु घुरिजे। सेनेट में कायदे ऐवान शहज़ाद वसीम उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। शहज़ाद वसीम पंहिंजी इस्तीफ़ा सेनेट चेयरमैन ॾांहुं उमाणी। शहज़ाद वसीम खे ऑपोज़िशन लीडर मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी। सिजावल में SSP ऑफिस जे माल खाने मां वॾे अंग में हथियार ऐं गोलियूं विकिरो थियण जो इंकशाफ। माल खाने मां 20 पिस्टल, हिकु G3 राइफल ऐं 2 राइफलूं चोरी करे विकिरो कयूं वयूं। माल खाने जे अॻूणे इंचार्ज ASI हनीफ कनात समेत 9 ॼणनि ते केस दाख़िल, 5 ॼणा गिरफ़्तार। पीर जो ॻोठ वेझो बाहि जा धारदार 3 वाक़िया, 22 खां वधीक घर सड़ी रख थी विया। ॻोठ दड़ो झंझण, ॻोठ इलाही बख़्श कलोड़ो ऐं ॻोठ जाड़ा खूह में बाहि लॻण सबबि 2 बकरियूं, 4 ढगियूं ऐं 4 मेंहूं सड़ी मरी वयूं। बाहि लॻण सबबि घरनि में पयल ॿियो सामान बि सड़ी वियो। कोट लालू वेझो जलाल जी जे ॻोठ कमाल सोलंगी में बाहि लॻण सबबि 10 घर सड़ी विया। बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रखी वियो। मुतासिर सिर बचाए घरनि खां ॿाहिरि निकिता। मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। पीर जो ॻोठ भरिसां नारे जा मंगणे जा खूनी तकरार ॿीहर कर खंयो। नौजवान क़तल, इलाइक़े में छिकताण। बिरादरी जतोई थाणे जी हद। ॻोठ गुल हसन मंगणे जो में हथियार बि नथा। गोलियूं लॻण सबबि नौजवान वलीउल्लाह मंगणे जो मारिजी वियो। खूनी तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा क़तल थी चुका आहिनि। जल्द फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु थियणी हुई। नारे जा ऐं मंगणे जा बिरादरी जी ॿिन्ही धुरियुनि में कुझु महीना अॻु पाणी जो मोटर चोरी थियण तां तकरार शुरू थियो हो। दरिया खान मरी में जामे मस्जिद वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी दुकान ते फायरिंग। गोलियूं लॻण सबबि ॻोठ खंडू मरी वासी वलीउद्दीन मरी मारिजी वियो। पुलिस पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा। का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। कश्मोर वेझो ॻोठ लाल बेग मज़ारी में घर के बाहि लॻण सबबि 3 महीननि जो मासूम ॿारो सड़ी फौत थी वियो। बाहि लॻण सबबि पोरियत रफ़ीक नसीराणी जो पुटु निहाल सड़ी फौत थियो। बाहि लॻण सबबि घर में समूरो सामान सड़ी रखियो। पीर जो ॻोठ भरिसां कोट पुल वासी नीगर वाह में ॿुॾी फौत थी वियो। फौती नीगर एहसन सोलंगी जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ऐं पनवाकिल भरिसां नौजवान मुबैना तौरु अगवा। जवाबदारनि जो मुगवी जे वारसनि सां राब्तो। कैंट थाणे जी हद ॻोठ लोंग काज़ी जो रहवासी नूर मोहम्मद काज़ी मुबैना तौरु अगवा थियो। वारसनि मूजिबि संदन नौजवान खे अगवा कयो वियो आहे। जवाबदारनि फ़ोन ते राब्तो बि कयो आहे।